अॼु असीं नून साकिन जे बारे में पढ़ंदासीं जंहिं नून खे जज़म हुजे। अंबु ज़ेर ज़बर न बि ॾियनि था पर असल में इनखे पहिरें अखर खे ज़बर आहे ऐं ॿिए खे जज़म आहे। हमेशह मूं तव्हांखे पहिरियां अर्ज़ु कयो आहे त जज़म वारो अखर आॾो वारे अखर सां मिली करे पढ़िबो आहे, यानी ज़बर ईंदी त ज़बर सां, ज़ेर ईंदी त ज़ेर सां, या पेश ईंदो त पेश सां बि इहो पढ़ी सघिजे थो। ठीकु आहे, यानी गुनो ही नून जेको आहे इहो गुनो आहे। ऐं जेकॾहिं मिसाल असुल काफ़ी जॻहुनि ते हीअं ज़बर सां बि तव्हांखे नून मिलंदो, मिसाल सनद, ठीकु आहे, सनद। त अहिड़े तरीक़े सां हीअ जेको अॼु असां पढ़ंदासीं गुनो पढ़ंदासीं। गुनो हीअं ॿिनि ज़बरुनि, ॿिनि ज़ेरनि ऐं ॿिनि पेशनि में बि हूंदो आहे, पर अॼु असां सिर्फ़ु नून साकिन खे पढ़ंदासीं, उनखे गुनो करे पढ़ंदासीं। हाणे गुनो थींदो, उन खां बाद में जेको ॿियो विडियो ईंदो उहो हिन नून साकिन सां ई हूंदो, पर उहो इज़हार जो हूंदो। हाणे अचो त उहो पढ़ी वठो। हीअ आहे अखर अलिफ नून ज़बर अम बे पेशो। हिनखे पेश ॾींदो त हिकिड़ो अंब थींदो, ऐं ज़बर ॾींदो त घणा अंब थींदो। हाणे हीअ जेको नून ऐं बे जॾहिं पाण में गॾु ईंदा आहिनि त उते अरबी जो हिकिड़ो क़ाइदो आहे, इक़लाब थींदो आहे। ठीकु आहे, यानी जॾहिं बि नून ऐं बे बदक पाण में गॾु अचनि, जीअं मिसाल हीअ लिखियलु आहे मीम नून ज़ेरे मिन, मीम नून ज़ेरे मिन, बा ऐं ज़बर बा, दाल ज़ेरे दे। हाणे हिन नून जज़म वारे ऐं बे जे करे हिते नंढड़ी मीम हूंदी आहे क़ुर शरीफ़ में, मिम बादे, मिम बादे, या मिम बकलेहा, या अम बिहुम। त हाणे हीअ जेको आहे इहो आहे मिन बाद, लिखियलु आहे असुल में मिन बाद, पर असां हिनखे छा चवंदासीं, मिम बाद। हिन क़ाइदे में इक़लाब थियो। जीअं आमतौर ते हिकिड़ो असांजे शहर जो नालो आहे ही काफ़ नून कम बे ज़बर ब रे पेश वारो कंबर। ठीकु आहे, हाणे हिते असुल के माण्हू वरी हिनखे हिन सूरत में बि लिखंदा आहिनि। हीअ ॾिसो काफ़, उनखे ज़बर नून ऐं बे ऐं रे कंबर हीअं बि लिखंदा आहिनि। काफ़ी माण्हू ॾिठो आहे असां। त हीअ बि लिखियलु आहे, शायदि पोइ मथां हिन फार्मूले खे जेको हीअ मूं तव्हांजे साम्हूं पेश कयो, मथां इनखे हिते बि अप्लाई कंदा हुजनि। सो हाणे अचो त जेको अॻिते पढ़ी वठूं। हिजे कयूं अलिफ नून ज़बर अम बे पेश हो अंबो। जेकॾहिं पेश था ॾियो त हिकिड़ो, जे ज़बर था ॾियो त घणा। अलिफ नून ज़बर अंग, गे ज़बर ग, गाफ़ ज़बर ग, अंग, या अंग बि चई सघो था पेश ॾेई। ते नून ज़बर तंग, गाफ़ ज़ेर गे, हिनखे ज़ेर। अच्छा, पोएं अखर खे ज़ेर ज़बर या पेश कुझु बि अची सघे थो। ठीकु आहे, उहो तव्हां ते थो डिपेंड करे, तव्हां हुनखे आराम सां पढ़ंदव। ते नून ज़बर तंग, गाफ़ ज़ेर गे, तंगे। हे आहे टे नून ज़बर टंग, गाफ़ ज़बर ग, टंग। ठीकु आहे, या हे ज़ेर बि ॾेई सघो था। टे नून ज़बर टंग, गाफ़ ज़ेर गे, टंगे, यानी कंहिं शइ खे मथे किली में था कपिड़नि खे टंगे, या टंग बि थी सघे थो, जंहिंखे जंग बि चवंदा आहियूं। अचो जीम नून ज़बर जंग, गाफ़ ज़ेर गे, जंगे, जहिड़ो मुल्कनि जूं जंगियूं लॻंदियूं आहिनि उन जे लाइ जंगे। झे नून ज़बर झंग, गाफ़ पेश होगो, झंगो। हिते वरी पेश अची वियो झंग, यानी हुजे वणनि जो तइदादु तमामु घणो हुजे, हुनखे झंग चइबो आहे। अचो हेॾा भे नून ज़बर भंग, गाफ़ ज़बर ग, भंग। हे मवाली हज़रात जेका भंग पीअंदा आहिनि। चे नून ज़बर चंग, गाफ़ पेश होगो, चंगो। हीउ साज़ आहे हिकिड़ो, हीअ जेको आहे सो वात सां अक्सर करे जेको आहे माण्हू वॼाईंदा आहिनि हिनखे, चंगु। चे नून ज़बर चंग, गाफ़ पेश होगो, चंगो। दाल नून ज़बर दंग, गाफ़ पेश होगो, दंगो। यानी अदा हीउ निशान आहे, ज़मीन विरासत थी आहे, विच में हीउ असां निशान ॾिनो आहे, इहो दंगो आहे। यानी इन खां हेॾे तव्हांजी, हेॾे असांजी, माना दंगो यानी निशान लॻाइणु। दाल नून ज़बर डंग, गाफ़ पेश होगो, डंगो। यानी हीउ डंगो जेको नांग डंगो हणंदो आहे, विशू डंगो हणंदो आहे, उहो बि लिखी सघो था। डोडा उन्हनि में बि जेको आहे सो हिकिड़ो डंगु थींदो आहे, जेको अधु कतल ऐं अधु डोडो हूंदो आहे। त अहिड़े तरीक़े सां थी सघे थो। अचो हेॾे डाल नून ज़बर डम बे पे जो ड्रम्ब, यानी टोलो, घणा माण्हू जिथे बीठा हुजनि चवंदा भई ड्रम्ब माण्हू बीठा आहिनि, हिनखे डंब बि चवंदा आहिनि, ड्रम्ब बि चवंदा आहिनि, ॿुधो आहे ॿई लफ़्ज़। हे आहे ढाल नून ज़बर ढंग, गाफ़ पेश होगो, ढंगो। यानी ढंग कंदा आहिनि माण्हू, मकर फ़रेब कंदा आहिनि, उनखे ढंग चइबो आहे। अचो हेॾां हीअ आहे दाल नून ज़बर डम बे पेश होगो, डंबो। हीउ ॾंभ जेको अक्सर करे पहिरें ज़माने में ॾंभ ॾींदा हुआ, कॾहिं कंहिं जानवर जी टंग भॼी पवंदी उनखे बि ॾंभ ॾींदा हुआ, या आम तौर ते कुझु बीमारियूं हूंदियूं जंहिंजे करे लोह जी हिकिड़ी शीख तपाए ऐं माण्हुनि खे ॾंभ इन सां ॾींदा हुआ, इहो बि ॾंभ थी सघे थो। हे आहे ज़ेनुन ज़बर ज़ंग, गाफ़ पेश होगो, ज़ंगो। यानी जेको लोह खे ज़ंग लॻंदो आहे, कटो ज़ंग, या हिकिड़ो आम तौर ते चवंदा आहिनि त अदा दिलि मां ज़ंगू कढी छॾे, यानी दिलि मां मेरु कढी छॾे, उहो ज़ंगो। रेनून ज़बर रंग, गाफ़ पेश होगो, रंग। हे रंग आम तौर ते बिलू, कारो, अछो, ॻाढ़ो, हे रंग थींदा आहिनि।
सीनुन ज़बर संग गापे जो गो संगो अदा जो कणक जो संगो आ सारिया जो संगो आ उहो संगो। फेनुन ज़बर फन दाल पे शो दो फंदो ही फंद माना मकर फ्रेब माना चालाकी चवंदा आहिनि न फ़कीर त फंद न त निसोरो ई गंदो इहो। काफ़ नून ज़बर कंग गापे जो गो कंगो ही पखीअ जो हिकिड़े जो क़िस्म आहे। खेनुन ज़बर खंग घेज़ेरे घे खंघ बि थी सघे थो ऐं कॾहिं कॾहिं डॉक्टर चवंदो आहे मरीज़ खे त बाबा परते मुंहुं करे खंघो जेकॾहिं हिते पेश था ॾियो त उहो खंघु थी वेंदो। हाणे अचो हेॾे अॻिते लामनून ज़बर लंग घे पेश हो लंघ याने गुज़र घेटीअ मूं कंहिंजो गुज़र आहे उतां गुज़रगाह आहे लंघ आहे उनखे बि लंघ सॾियो वेंदो आहे। या कंहिं शाख मूं बि लंघ थींदो आहे जितां माण्हू अचनि वञनि। वानून ज़बर वंग गा पेश हो वंगो ही वंगु याने आमतौर ते जेके ॿाराड़ी जा माण्हू हूंदा आहिनि ढगिन खे या मेहनि खे वंगु लॻाईंदा आहिनि खीर कढणु वक़्तु उहो वंगु याने रसी जेका हूंदी आहे जंहिंसां मेह खे जानवर खे पेरनि में ॿधी करे ऐं खीर कढियो वेंदो आहे उनखे वंगु चइबो आहे। हीअ ॼेनुन ज़बर ॼंग हे ज़बर घ ॼंग ठीकु आहे टंग या ॼंग इहो साॻी ॻाल्हि आहे। अचो हीअ ज़बर वारा हुया हाणे अचो त ज़ेर वारा पढ़ूं। सीनुन ज़रे सिंग हे पेश हो सिंघो याने स्मेल जेका आहे अदा ही सेंट या अतुर लॻाए ही सिंग त ख़ुशबू तव्हांखे वणे थी नथी वणे उन तरीक़े सां याने जेको नक मां जेको असां साहु खणंदा आहियूं ऐं अंदरि हवास में दिमाग़ में वञी करे उनजी ख़बर पवंदी आहे स्मेल जी सिंगो। डालनुन ज़रे डिंग गापे जो गो डिंगो याने अदा डिंगू छॾे याने कावड़ छॾे गुस्सो छॾे माना डिंगो न थी डिंगू उहो। डालनून ज़रे डिंग गापे जो गो डिंगू पैसे वारो शाहूकार दौलतमंद अदा ही डिंग माण्हू आहे पैसे वारो माण्हू आहे। ही ज़ेरियूं अंग गापे शो गो भुंगो भुंग याने धाड़ेल चोर डाकू लुटेरा का शइ खणी वेंदा आहिनि चोरी करे वेंदा आहिनि उनजो भुंगो वठी उहा शइ वापसि कंदा आहिनि। माण्हुनि खे अॼुकल्ह त अगवा कयो थो वञे कचेरे त पोइ उते माण्हुनि खां भुंगो वठी करे ऐं धाड़ेल पोइ उन माण्हू खे वापसि कंदा।